अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वाई साहब मेहरान में खुश आमदीद। खबर शामिल कर रहे हैं ठकराठो का। ठकराठो लॻोट होर मुजाहिद इमाम दीन फ़कीर राॼड़ में जश्न ईद मिलादुन्नबी ऐं यारी शरीफ जे सिलसिले में फ़कीर मोहम्मद बख्श राॼड़, फ़कीर मुराद राॼड़, फ़कीर अमानुल्लाह राॼड़ ऐं हाफ़िज़ अरबाब अली राॼड़, हाफ़िज़ अब्दुलक राॼड़ सिकंदरी जी मेज़बानी हेठि हिकु अज़ीम शान जलसो कोठायो वियो। जलसे जी शुरूआत कलाम इलाही जी तिलावत हाफ़िज़ सनाउल्लाह सूमरो सिकंदरी साहब जन पढ़ी कई, जॾहिं त जलसे में शरीक उलमाए कराम मौलवी अली अकबर सिकंदरी, मौलवी सुभान अली सिकंदरी, मौलवी रज़ा मोहम्मद सिकंदरी, जॾहिं त ख़ुसूसी ख़िताब मुफ्ती इनायतुल्लाह सिकंदरी पीर जो ॻोठ जन फरमाई। ख़िताब फरमाईंदे आलम सगोरन चयो त अल्लाह पाक पारां हिन कुल काइनात जे जोड़ण जो मक़सदु ई असांजे महबूब हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी दुनिया में बशरी सूरत में आणण हो, जंहिंजे करे असां इंसान खे तमामु मख़लूक खां उत्तम बणाए अशरफुल मख़लूकात बणायो। असां त रब करीम जी वॾी करम नवाज़ी करे पंहिंजे महबूब मदीने वारे साईं आख़िरुन नबी जो उम्मती बणायाई। जलसे में शरीक सना ख़ानन फ़कीर लियाकत चाचड़, हाफ़िज़ मोहम्मद यूसुफ सूमरो, दिलबर फ़कीर राॼड़, मरकण फ़कीर राॼड़, फ़कीर मोहन फ़कीर राॼड़ ऐं ॿियनि हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में सना ऐं मौलूद पढ़ी नज़राना अक़ीदत जा गुल निछावर कया। जलसे में हर तरफ़ मरहबा या मुस्तफ़ा, मरहबा या मुस्तफ़ा ऐं भेज पागारा जा नारा गूंजंदा रहिया। जलसे जी आख़िर में दीन इस्लाम जी सरबुलंदी, मुल्क पाकिस्तान, पाक फ़ौज ऐं सिंध धरती जे लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं वयूं। जलसे में इलाइक़े वासियुनि ऐं आशिक़ान रसूल जे वॾे अंग पिणु शिरकत कई।